लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे हिकिड़ो माण्हू जेको मुख़्तलिफ़ फंदनि ते असांखे एक्टिव नज़र आयो। उन एक्टिव चुस्त बाअमल शख़्स मीर थेबे सां अॼु असां ॻाल्हियूं था कयूं। अचो त उन सां ई उन जी ज़ुबानी हाल अहिवाल कयूं। साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। लीडर टीवी जे पारां सभ खां वधि त तव्हांजी वॾी महिरबानी, अवां असांखे टाइम ॾिनो आहे। सभ खां वधि मां चाहींदुमि त प्रोफाइल तौरु तव्हां किथां आहियो, किथां जा आहियो, किथे ॼावा, अव्हांजा वालदेन, उन्हनि जा वालदेन, उन्हनि जा वालदेन, जेको अव्हां जी सांभर आहे या पंहिंजे वालदेन खां ॿुधव, उहो जेकॾहिं असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधायो। जी महिरबानी अयूब साहब। पहिरीं ॻाल्हि इहा त मां अनडिवाइडिड इंडिया में ॼाओ आहियां। अच्छा। याने 46 में, पाकिस्तान 47 में ठहियो। छो जो मां जॾहिं सर्टिफिकेट वठण बर्थ हितां कराची में स्कूल में चई, अरे भाई वो तो उस वक्त का रिकॉर्ड हमारे पास नहीं, वो तो इंडियंस ले गए। त मां ॼाओ उन में हथ में। पोइ उन खां पोइ छा थियो जो उहा त ख़ैर ॻाल्हि गुज़री वई, नंढड़ो हुउमि। मीर साहब किथे ॼावा? मां ॼाओ आहियां घाड़ीअ में। घाड़ी माना मेहड़। मेहड़, उहो ई रिकॉर्ड में, इमिग्रेशन जे रिकॉर्ड में बि उहो ई आहे, मां मेहड़ में ॼाओ आहियां। न पोइ हितां रिकॉर्ड छो पिया वठो? इन करे जो कुझु कागज़ ठाहिराइणा हुआ बर्थ सर्टिफिकेट जे लाइ। हा। बर्थ सर्टिफिकेट असांजे स्कूल में न पिए मिलियो, जेको घाड़ीअ में स्कूल हो उन में न पिए मिलियो। त पोइ मां चयुमि त अलाए म्यूनिसिपल हिन खे ॾिसूं कराची जी, त उन करे जेको आहे सो पोइ वरितोसीं, न मिलियो बहरहाल। न मिलियो। चई भाई वो तो ले गए, वो उस वक्त का रिकॉर्ड हमारे पास नहीं है। सो पोइ मुंहिंजी स्कूलिंग जेका आहे पहिरियों प्राइमरी त होॾां घाड़ीअ में ई थी। अव्हां कंहिंजो औलाद आहियो? मां जो वालिद त आहे अब्दुल बाक़ी थेबो, अम्मा आहे होॾो जी शिकारपुर जी, बादाम नातवा। बादाम पहिरीं नावलिस्ट। हा, पहिरीं नावलिस्ट। एक्चुअली इहो बादाम जेको नालो आहे, शिकारपुर में पठाणनि जो घणो असरु हो, जंहिंजे करे इहे इन क़िस्म जा नाला बि हुआ, इहे पठाण ई रखंदा आहिनि। बादाम, शहज़ोर, आगा, सिराज। हा। पोइ जेको आहे सो मां जॾहिं वरी लिखणु शुरू कयो, उन ते अचूं था कीअं लिखणु शुरू कयईं। पोइ हुनजे पंहिंजे नाले जे अॻियां नातवा ॾिनई, कमज़ोर। कमज़ोर पठाण सां गॾु सिंधी विझी छॾी। एग्ज़ैक्टली सिंधी विझी छॾियईं। पोइ हू त हुयो वॾेरो अब्दुल बाक़ी साहब। हा। अच्छा। हाणे एॾे कीअं पहुतो शिकारपुर, काथे शिकारपुर, काथे मेहड़। उन ज़माने में त बसूं कोन हुयूं, रेलगाॾी हलंदी। रेलगाॾी बि लाड़काणे ताईं इहे जेके राजधानी, सिहड़, बाड्र, इहे ख़ाली थींदी। वरी लाड़काणे में थोरा माण्हू चवंदा जेके हबीबकोट ताईं ख़ाली थींदी जंक्शन। पोइ वरी हा, पोइ उहे सखर हलिया वेंदा, रोहिड़ी वञनि, शिकारपुर न वेंदा। शिकारपुर न वेंदा। पोइ बहरहाल शिकारपुर उन वक़्तु ईअं चइजे काफ़ी डेवलप्ड हुयो। ॿाहिरियां माण्हू शिकारपुर ते तव्हां खां पोइ थो ॻाल्हायां। हा, सही मूंखे अवल पंहिंजे ॿुधायो, अव्हांजो वालिद साहब जेको आहे उनजी तालीम कॾहिं ॼावा हूंदा? उहो हाणे जेका जॻह उतां ठाराई उन ते लिखियलु आहे 1923। 1923। हा। त उहा कंहिं ठाराई आहे? अब्दुल बाक़ी ख़ान ठाराई, वालिद साहब। अच्छा, माना जे पाण उहा ठाराई अथई त 10-15 सालनि जो त हूंदो न? बल्कि 20 सालनि जो। 20 जो त माना 20 सदी जे मोहड़ में ॼावा हूंदा। जी जी जी। हा, बिल्कुलु। ऐं तव्हां भाउर 3 आहियो? 5 भाउर हुआसीं असां। अव्हां 5 भाउर आहियो? 2 भेनरूं। अच्छा। उहे 5 भाउर केरु आहिनि मुख़्तार खां सवाइ? मुख़्तियार खे सुञाणो? हा। हा, सही आहे। मुख़्तियार खां सवाइ 5 भाउर। हिकिड़ो वॾो हाणे गुज़ारियो गुलज़ार अहमद थेबो, ॿियो आफ़ताब अहमद, टियों मुख़्तियार जेको चवंदा मुख़्तियार खां सवाइ, चौथों मां, 5हों डॉक्टर शहज़ादो। शहज़ादो।
हाणे इहे 5 ई हिकिड़ो गुज़ारे वियो गुलज़ार साहिबु मुख़्तियार साहिब बि वियो आफ्ताब बि गुज़ारियो। अच्छा हाणे असां 2 बचा आहियूं। अवां 2 बचा आहियो डॉक्टर साहिबु ऐं तव्हां जी ठीकु आहे डॉक्टर साहिबु किथे आहे उते ॻोठु गाड़ी आहे गाड़ी में ठीकु आहे अवां जूं भेणूं उहे 2 गुज़ारे वियूं आहिनि। वई ॿिन्ही पंहिंजे मर्ज़ी सां शादी कई अच्छा जंहिंजे करे बाबा कावड़ियो हुननि ते हम्म, सो ज़ारा वॾेरो सो हुन ते हिकिड़ी वॾी भेण बग़ावत करे वञी शादी कई इहो ख़ैबर टुबो कंपनी में ऑफिसर हो पंजाबी ख्वाजा हो उहा थी रोशन आरा रोशन आरा त मासी न असांजी अवां जी मासी उहा हुनजी भेण हुई तव्हांजी अम्मा जी अम्मा जी हा ऐं अदी नसीम तव्हांजी भेण आहे हा उहा भेण ऐं ॿी केरु आहे भेण नज़ीर ऐं नसीम नज़ीर उन पाकिस्तान टुबको जे कंहिं ऑफिसर सां शादी कई वालिद साहिब जी मर्ज़ी खां सवा सवा अवां जे घर में मर्ज़ी वालिद जी हलंदी वालदा जी ॿिन्ही जी एक्चुअली हलंदी बाबा जी छो जो ख़र्चो हो ॾींदो अच्छा सम्झो न ज़मीन छो जो जॾहिं नसीम अदी जो शादी कई वञी पंहिंजे मर्ज़ी सां त नसीम खे ॻोठु विहारे छॾियईं अच्छा त हीअ न पढ़ंदी छो जो पोइ ख़राबु थी वञनि पोइ नसीम रोईंदी त गुलज़ार जेको आहे सो हुनजो त हाणे ॻाल्हि हीअं त मां कंदुमि त बाबा मूंखे सवाल दवा करे चईं तोखे केरु वठी वञे पढ़ाइण लाइ त मां हुनखे ख़र्चु ॾींदुमि पोइ मां उहो ज़िमो खयो नसीम जो मां माथो वठी वञा शिकारपुर पोइ हुनखे वरी शिकारपुर मां वठी आयुमि पोइ बाबा हुन लेटर लिखियो हाणे तूं बि न अचिजांइ अच्छा सम्झो न सो पोइ नसीम बि उते पढ़ी मां बि उते पढ़ियुमि मैट्रिक त अदी नसीम इहा शादी कई आहे इन मैट्रिक पोइ कई अथई न मैट्रिक अॻ में कई थी मैट्रिक अॻ में कई अथई न त साईं बाक़ी साहिबु उनखे कहिड़ी तालीम खां रोकियो त घर वेह इन ई अंग्रेज़ी तालीम शिकारपुर खां शिकारपुर खां ऐं शादी किथे कयईं शादी त पोइ देरि सां कयईं पलीजे सां रसूल बख़्श पलीजे साहिब सां हुनजी जेका शादी थी आहे उहा त पोइ थी आहे न 60s लेट 60s में हा न त अवल हिन खे घर में त पोइ विहारियो अथई पलीजे साहिब सां शादी खां पोइ विहारियो अथई न अॻ में विहारियो इन करे छो त ॿी भेण अवल करे छॾियो आहे करे छॾियो ओके उहो हुनखे माना लेसन मिलियो सुखनि सां गॾु सावा साड़िया सावा सड़ी आहे हा सही आहे पोइ अदी नसीम जी त ॻाल्हि अञा पोइ था आणियूं हा पोइ आणींदा हाणे अब्दुल बाक़ी साहिब जा 5 पुट ऐं तव्हांजी ज़मीन घणी घाड़ी ऐं आसपास शुरू में 500 एकड़ ई अच्छा पोइ जॾहिं भुट्टे जा रिफॉर्म्स आया हा त बाबा मायूस थी वियो हा त हाणे कुझु ज़मीन असांखां छिनी वेंदी ज़ाहिर आहे पोइ हिन बेक डेट में असांखे बख़्शिश करे लिखी ॾिनी ज़मीन त बि तव्हांखे पैसा वैसा खाराए गिफ्ट कई अच्छा सो उहे हिन जी ज़मीन बची वई बाबा जी अवां बि ज़मीन मिली अवां खे ठीकु आहे हाणे उहा ज़मीन तव्हां वटि अञा आहे उहा मां सॼी विकिणी छॾी अवां ख़ैर सां खपाए छॾी पैसा खपिया वरी होॾे खणी वियुमि हुनखे मोकिले छॾिया एक्स वाइफ जेका आहे नूरनिसा खे हा पोइ उनजे कब्ज़े में आई मां उनजे नाले ते छो मोकिलिया छो जो सोशल सिक्योरिटी जेका अमेरिका जी आहे न उहे ॾिसंदा हिनखे पंहिंजी आमदनी आहे त पोइ हू कटींदा वेंदा सम्झो न त मां न थो रखी सघां तुंहिंजे नाले ते मोकिलियां थो पोइ हुन कुझु अधु खपाए छॾियो अधु बचियसि पोइ वरी बसि मां विरहाई पैसा उहे विरहाया त अदी नूरुनिसा वारा किथां जा आहिनि महिरापुर जा महिरापुर जा हाणे अदी नूरुनिसा उहा आहे जेका हमीदा घांगरो जी भेण भेण ई सही ऐं हमीदा आहे नज़ीर अब्बासी जी घरवारी ठीकु आहे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो तव्हां इहा ज़मीन तव्हां वटि केतिरो टाइम रही हूंदी शादी त पोइ जी ॻाल्हि थी आहे न ज़मीन जेका बाबा कई असांजे हा इहा 72, 73, 74 में जेके रिफॉर्म्स आया त अव्हांखे वालिद साहिबु लिखी ॾिनी हा
इहा ज़मीन पोइ तव्हां पाण उन सां लाॻापे में ज़मीन जे रहियो त इहा ठाहिजे इन मां कमाइजे या एॾे शौक़ु ई न हुओ? इहो इनखे मूंखे खपाइण जो शौक़ु हो। अच्छा। त इहो खपाए कुझु मसलन जॻह असां वटि कोन हुई त पोइ उन लाइ जॻह वरितीसीं, ज़मीन खपाए थोरी, उन ते बाबा नाराज़ थी वियो। अच्छा। चई ज़मीन तूं विकी आहे, हाणे तोखे ज़मीन न ॾींदुसि, तोखे ले दवा थो कयां। त हीउ मुंहिंजो पुटु न आहे, हाक कयो आहे हिनखे, उहो अख़बार में बि ॾिनई, मुख़्तियार कार वटि उहा एप्लीकेशन पई आहे। सो पर स्टाम बिल्डर वॾा होशियारु आहिनि, उन ते पैसा लॻंदा, बाक़ी ज़मीन तव्हांखे छॾाए ॾींदासीं। उन वक़्तु 20,000 हुननि वरिता, पोइ ज़मीन हुननि मुंहिंजे नाले ते कई। मुख़्तियार कार खे बि कुझु करायूं, कुझु मुंशीअ खे करायूं। सो इहो किसो थियो ईअं ज़मीन जो। हाणे सुवालु हिकिड़ो ॿियो बि आहे। अञा हिकिड़ी ॿी ॻाल्हि त ॿुधायो, ज़मीन कंहिंजे नाले थी? मुंहिंजे नाले पोइ थी। तव्हां पोइ पैसा ॾेई जेको लादवा जे करे तव्हां खां फुरिजे पई, उहा तव्हां बचाए वरिती। अच्छा। उहा बचाए हीअं वरिती जो मुंहिंजो दोस्त हुनखे ख़रीद करणु पियो चाहे। उहो केरु आहे? हुसैन सुमरो। अच्छा। पोइ हुन चयो त हिन सां ॻाल्हायूं था, हिनखे पैसा ॾियूं था। सो बहरहाल उहा ज़मीन पोइ पैसा उन भरिया, ज़मीन बची वई, वरी मूंखे मिली वई। पर हुन हिकिड़ी वरी चाहे त वापारी आहे न, हिकिड़ी ठगी पे कई हुन, त हाणे फ़र्द कढाए ॾे। मां चयुमि त फ़र्द त कढी मां न ॾींदुमि, पोइ त माना मुंहिंजी त न रहंदी, मालिकी वई। पोइ बड़ा इन ते असांजो थोरो माना इख़्तिलाफ़ थी पियो। सो हाणे ॿियो क्वेश्चन आहे त आख़िर इहो अब्दुल बाक़ी ख़ान मेहर मां शिकारपुर कीअं वियो? इहो त पोइ थो पुछां। शादी पोइ कीअं पुछंदो? न, शादी थींदी न मां इन करे तो इहा ॻाल्हि रायां जो ही विच में ज़मीन उन एसि ताईं आयासीं, इहे पाण ई उन में कंदा। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त जंहिं नमूने अब्दुल बाक़ी साहिबु तव्हां ॿुधायो था, उन में लॻे थो त उहो पंहिंजे रवैयनि में सख़्तु गीर आहे। हा, सख़्तु गीर हुयो, हा न। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त मतिलबु हुननि जी तालीम छा हुई? उन जी तालीम 7-8 दर्जा थींदी। 7-8 उन ज़माने जा त वॾी ॻाल्हि आहे न। हा, त अंग्रेज़ी में ॻाल्हाईंदो। अंग्रेज़ी में ॻाल्हाईंदो, सुठो थियो। हाणे सख़्तगीर थियो आहे तव्हां सां, पोइ तव्हां अॼु हिन ज़िंदगी जे हिन ॾाके ते तव्हां कॾहिं इहो चई सघो था त तव्हांजे वालिदेन जी सख़्तगीरी या वालिद साहब जे सख़्तगीर हुजण जो उहो तव्हांजी सॼी पालना ते असरु पियो हूंदो? तमामु घणो। अच्छा। छा आहे त हुन वरी ॿी शादी कई न। अच्छा। वॾेरी उहा हुई अणपढ़ियल, पर हुनखे जेको आहे सो 900 गिरे ज़मीन हुनजे वटि हुई, त उहा हिन जी अखि हुई हुन ते। हाणे उन चएसि माना अखि तव्हांजी ॿी अम्मा ते न हुअसि, पर ज़मीन ते हुन चयोसि त इनखे कढ त पोइ मां तोसां जेको आहे सो शादी बि कंदमि, ज़मीन बि ॾींदीमांइ, याने असांजी माउ खे। ज़ाहिर आहे। पोइ हिननि जा रोज़ झगड़ा थींदा हुआ, अम्मा ऐं बाबा जा। पोइ हिकिड़े दफ़ो हुन चयो त भली तूं कर, मां तोखे रोकियां कोन। न, हूअ चवे थी तूं वञ हली। पोइ आख़िर में हुनखे उन ज़माने में एतिरो कोन हूंदी आहे बदमनी, हुनखे राति जो टांगो करे, टांगो पंहिंजो हूंदो कराए ॾिनो, राधण वञी छॾे आयो मुंशी हो ट्रेन ते। हा, बोलान मेल में। पोइ उहा हली वई, पोइ हेॾे हिननि शादी कई असांजे। इहा अम्मा जी सेपरेशन थी? हा, बिना कंहिं ऐलान जे। हा, बिना कंहिं ऐलान। एग्ज़ैक्टली। ठीकु। डॉक्टर शहज़ादो उन जे जाइ खां घणो पोइ धार थिया हूंदा? अच्छा, उन जी जाइ खां पोइ तक़रीबन 12-13 साल। हाणे शहज़ादो कॾहिं ॼाओ आहे त हिसाबु पाण सवलो करे था छॾियूं? उहो तव्हां लिखो कयो न। शहज़ादो कॾहिं ॼाओ? शहज़ादो कॾहिं ॼाओ मूंखे यादि कोन्हे। न, पर तव्हां खां घणो नंढो आहे? मूंखां 3 साल नंढो आहे, 4 साल। 3 माना हू जे 50 में ॼाओ हुजे, 51 में ॼाओ हुजे, ऐं 61-62 में
अम्मा ऐं वालिद साहब अलॻि थिया आहिनि लॻभॻि। ठीकु आहे। हाणे वरी था उन सुवाल ते अचूं त वॾेरे मोहम्मद बाक़ी थेबे खे शिकारपुर में मैडम बादाम नातवा कीअं मिली? एग्ज़ैक्टली वॾो क्वेश्चन आहे। हा, छो जो एॾे त माण्हू वॾेरा बि कोन वेंदा हुआ, ईंदा सखर, लाहौर, कराची, शिकारपुर कोन वेंदा हुआ। सो हिकिड़ो कलेक्टर हो मोहम्मद यूसुफ जूने जो, उहो हेॾे ईंदो ॿियनि थेबनि ॾे घाड़ी। पोइ हुन हिकिड़ी ॻाल्हि कई, चए हिकिड़ियूं 2 मुस्लमान छोकिरियूं पर्दो बि कोन कंदियूं आहिनि, अंग्रेज़ी पढ़ंदियूं आहिनि। पोइ हिन उहो ॿुधो, हिनखे शौक़ु जाॻो बाबा खे। सो गिह अन्न खणी पहुतो हुते नानीअ वटि। अच्छा, ही छोकिरियूं ॿई स्टेट जे हवाले हुयूं, छो जो हुनजो पीउ मरी वियो। ओके, उन ज़माने में माना शिकारपुर में इहो इंतज़ाम हुयो। हा, वाह। सो हुन चयो त हाणे छोकिरियूं आहिनि ॿई, मूंखे जज खां इजाज़त वठणी पवंदी। जज हिंदू हो। जज बाबा खां पुछियो, हाणे तूं किथां जो आहीं? छुड़क ॻाल्हाईंदा हुआ अॻे हिंदू ऑफिसर जज। चईं मां दादू जा। पोइ नानीअ खे वरी हुयो त हीअ ज़मींदार आहे, मुंहिंजी धीअ ख़ुशि रहंदी। पोइ हुन चयो त मां वचन करे वेठी आहियां न, मां हाणे ॾींदीमांसि धीअ। पोइ चई भाई तुंहिंजी मर्ज़ी। पोइ ईअं जेको आहे सो हुन शादी कई हुते। शादी थी। ऐं अव्हांजी जेका मासी आहे, 2 भेणूं, उनजी शादी थी? ॿिन्ही भेनरुनि जी? हा, न मासीअ जी? हा हा, रोशन वारा जेका मासी पहिरें दफ़े फेल थी मैट्रिक में। सो नानीअ सां सख़्तु हूंदी, चयो थी थां ॿुआरी ॾे ऐं बसि तूं छॾ, हाणे पढ़णु न कर। सॼो ॾींहुं छां ॿुआरी इहो सभु कमु कराईं। पोइ हुन चयो हाणे मां हिकिड़ो वाइदो कयां थी, मूंखे छॾ, मां तोखे पास थी ॾेखारींदुमि। पोइ हुन पास थी ॾेखारियो। पोइ इंटर कयईं, BA कयईं, MA कयईं, इंस्पेक्टर ऑफ स्कूल 3 कराची में। वाह वाह। सम्झो न। पोइ वरी अमेरिका वई, हुननि घुरायोसि। सो कंहिं घुरायोसि? अमेरिकन गवर्नमेंट। हा, हिते टेक्सस में आई। अच्छा। उहो फ़ोटू आहिनि, ऐं ट्रैक्टर ते वेठी आहे, हलाए थी पई। सो उहो जेको माण्हू हुयो उहो ख्वाजो, कराची जो। उन सां थी वई हुनजी शादी। सो उहा शादी थी वई हुते। हाणे हेॾे नारा काॾे वई? कराची वई। उते शादी कई? हा। अच्छा, पोइ अमेरिका ताईं पहुती? हा, पोइ अमेरिका ताईं पहुती। पोइ आख़िर उहा किथे आहे हाणे? उहा गुज़ारे वई। आख़िर छा थियो हुनजो? उते ई रही अमेरिका? न, मोटी आई। अच्छा, ॿार कोन थींदो उन ख्वाजे साहब मां। पोइ हिकिड़ी स्टोरी इहा आहे त हिकिड़ी सहेली हिननि जी, उन हिनखे ज़हर ॾिनो। पोइ उन सहेलीअ वरी हुन सां शादी कई, इसाक ख्वाजे सां। हाणे उहो केतिरो सच केतिरो कूड़ पर थींदो आहे। ऐं उहा सहेली कहिड़ी आहे? उहा मुहाजिर हुई, उर्दू स्पीकिंग। अच्छा, माना उन पंहिंजो मफ़ाद इन में सम्झो, कोट एंड कोट, पोइ सही ग़लति ते नथा अचो। पोइ वरी उनखे बि छॾे वई। अच्छा, शादी करे माल मिल्कियत मेड़े उनखां लिखाए, पोइ उनखे बि छॾे वई उहे माई। उहो सिंपल माण्हू हूंदो हुओ, इसाक ख्वाजो। सो इहो किसो ईअं थी वियो। अच्छा, हाणे तव्हांजी वालदा जी शादी थी ऐं वालदा शिकारपुर स्टेट मां अचे मेड़ जे ॻोठ घाड़ी में पहुती। हिकिड़ी नंढड़ी साई कयूं त उन नंढड़ी साई खां पोइ वरी उतो शुरू कयूं पाण। नाज़रीन, असां जूं ॻाल्हियूं जनाब मीर थेबे साहिब सां जारी आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त साईं जो सॼो नालो मीर मोहम्मद आहे, न मीर अहमद थियो। मीर अहमद आहे, पर पोइ कम्युनिस्ट पार्टी में ही मीर थेबे जे नाले सां मशहूरु थी वियो। ऐं असां हिकिड़े नंढड़ी साई खां पोइ पाण ॻाल्हायूं था, असां सां गॾु रहिजो।